अस्सलामुअलैकुम संगत चाल में तो सब भाई दोस्त ठीक ठाक कर करे सुनो दोस्तों अज असनी रवानगी लगी पई है मातली तरफ अज जो व्लॉग इंटरेस्टिंग थे वारो काफ़ी डी काफ़ी अरसे खां पोइ व्लॉगिंग करूँ पिया छो तो कुछ अर्सो मसरूफ़ियत में रहिजी वियासीं थोरो हिकु एजेंसी अकाउंट है जिनते वर्क कयूं पिया टिकटॉक के हवाले से सोशल मीडिया के हवाले से जगह तमाम पंहिंजा वीडियो वायरल करण चाहियो था टिकटॉक जा स्पॉन्सर करण चाहियो तॾहिं मूंसां राब्तो करे सघो था बाक़ी हिन टाइम असां ॾिसो गाॾी माना सुठी रफ़्तार 60-70 ते वञूं पिया मातली तरफ तो असां गॾु रहिजो ऐं साम्हूं ॾिसो खाटी रमेशन असां शुरू में परेशान थी वियासीं हेॾे अचे पे पर रिवर्स कीअं वञे पर वेझा पहुतासीं त ट्रक ते वेही पए बहरहाल ऐं मूंसां गॾु निसार भाऊ वेठो आहे नंढड़ो भाउ मुंहिंजो जेको मूंसां गॾु आहे खटारो थो हलाए ऐं पोयां वेठो आहियां बाक़ी हिन स्टाफ जो नालो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा त असां किथे पहुता आहियूं कहिड़ी जॻह ते पहुता आहियूं इन स्टाफ जो नालो तव्हां स्टाफ ॾिसी सघो था लिखियलु बि आहे पर कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा ॾिसूं त केतिरा दोस्त सही जवाबु ॾियनि था बाक़ी यूट्यूब ते थोरो घणो सपोर्ट कंदा कयो दोस्तो ऐं तव्हांजो लख मोहबतूं असांखे टाइम ॾींदा आहियो क़ीमती साम्हूं साईं मस्तु जेका डिज़ाइन ठहियलु आहे उसको जे ॿाहिरां जेके कलरफुल असांजा जेके पॉपुलेशन जेके सियासी समाज जे अॻुवान उन जा सुठा बिना इमेज ठहियल आहिनि माशाल्लाह ऐं हे ॾिसो माशाल्लाह ट्रक सां गॾु ई गॾु ऐं मौसम अॼु सुहानो ग्रेट थियो वेठो आहे दोस्तो यकीनन हाणे हिन खां क्रॉसिंग कयूं था दोस्तो वॾी बला ॾिसो माशाल्लाह हे ॾिसो असां पंहिंजी गाॾी जी रफ़्तार वधाई छॾी सभिनि खे क्रॉसिंग कई। अच्छा हाँ कुछ दोस्तों ये सोचता हूँ तो वञो तो पिया मातली पर कहिड़े निस्बत सां वञो पिया कहिड़े हिसाब सां वञो पिया दोस्तों असीं वञी रहिया आहियूं मोबाइल ठाहिण इन भाउ जो मोबाइल थी वियो आहे डड़म मतिलबु टुटी वियो आहे इन जी जॻह LCD पैनल ख़तमु थी चुको आहे इंशाल्लाह सही ठही वेंदो बाक़ी ॾिसूं था छा सही थिए थो नओं लॻंदो या इहो ठही वेंदो इहो त तव्हांखे हुते हली ॾेखारींदासीं हाणे असां पहुता आहियूं साईं भावानी शुगर मिल ते जी दोस्तों तलार खां मातली ताईं अधु कलाक जे सफ़र खां पोइ पहुची वियासीं ऐं हाणे सीधो हलंदासीं मोबाइल रिपेयरिंग मिस्त्री तरफ़ उते मोबाइल सेटिंग कराईंदासीं छा मसइलो आहे त पोइ वरी उते मिलूं था बाक़ी शहर जो थोरो तव्हां भले व्लॉग विज़िट कयो पोइ बाक़ी पंहिंजी कचहरी थींदी। अच्छा दोस्तों हे जो रस्तो वञे तो डायरेक्ट टंडो गुलाम अली चंबाड़ा टंडवाला आया दोस्तों वञनि था बाक़ी साम्हूं जेको रस्तो असां वठी वञूं इहो वेंदो हैदराबाद कराची मतिलबु जेसि ताईं वञणु छा त पिया वञो संगत। अच्छा दोस्तों अगर मोबाइल रिपेयर सही थी वई तो पोइ इंशाल्लाह जो भाऊ जी खाईंदासीं बिरयानी जो मशहूर आहे अल मदीना बिरयानी तो इते ईंदासीं पर फ़िलहाल असां रिपेयरिंग मोबाइल करायूं था ठीकु आहे। दोस्तों फाइनली असां पुॼी वियासीं रिपेयर दुकान ते असांजे कमु लही आहे मतिलबु त भाऊ मोर परेशान थी वियो मोबाइल जेको रिपेयर थिए पियो पर ख़र्चु वॾो पियो अचे 3500 रुपया ऐं हाणे ॾिसो साम्हूं साईं बिल्कुलु मोबाइल माना खुलियो पियो बिल्कुलु ॾिसो साईं इहा कंडीशन लॻी पई आहे त बहरहाल ई मोबाइल ठहे पियो निसार ख़ुशि बि आहे थोरो उदास बि आहे जेको सोचियोसीं उहो ई थियो फाइनली जो पैनल जेको आहे मुकमल डिफॉल्ट थी वियो इन करे पैनल चेंज पिया करायूं ऐं तलार में पैनल मिलनि कोन था इन करे असांखे वरी मातली तरफ़ अचणो पइजी वियो हे आराई आहे पंजाबी दोस्त जेको पैनल ठाहे पियो ऐं पंहिंजी महिनत ऐं जफ़ाकशी में लॻो पियो आहे। दोस्तों 3 कलाक जी ज़लालत खां पोइ हाणे अची विया आहियूं बिरयानी खाइण हिन शाहरुख़ खाईंदो हाणे बिरयानी ऐं हिते जी टेस्ट कंदासीं बिरयानी कीअं आहे ऐं अक्सर करे ॾिसंदो आहियां त हिन दुकान ते वॾी रश लॻल हूंदी आहे त हिते हींअर कस्टमर वेठा आहिनि थोरो कुझु शॉर्ट व्लॉग ठाहियूं अगरि वीडियो पसंदि आहे लाइक कजो ऐं कंहिं हिन दुकान जी बिरयानी खाधी आहे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। जी दोस्तों तव्हां 14 अगस्त किथे विया मल्हायो आज़ादी किथे विया मल्हायो असां मौजूदु आहियूं मातली शहर में बाक़ी वीडियो पसंदि आहे लाइक कजो चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं पेज खे फॉलो कजो बाक़ी हे ॾिसो माशाल्लाह वेठा आहियूं मातली में मुझे ऐं मूंखे शइ ॾाढी प्यारी लॻी ऐं आहे बि प्यारी बाक़ी तव्हां अॼु आज़ादी कहिड़े शहर में कहिड़े इलाइक़े में मल्हायो पिया कमेंट्स करो काड़ो धूप लॻी पई आहे ऐं मूंसां गॾु निसार भाई आहे इन मोबाइल ठाराइण आई असां मातली मोबाइल ठाराए हाणे फारिग थी वियासीं ऐं हाणे असां वञूं पिया बदीन तरफ़ बदीन जो रस्तो आहे रोड
ऐं पर रेस्टोरेंट ऐं हिकिड़ो स्टोर बि आहे माशाल्लाह, मुल्तानी कुल्फ़ी वग़ैरह इहो। ऐं साम्हूं टायर शॉप ॾिसी सघो था। बाक़ी वीडियो पसंदि अचे लाइक ज़रूरु कंदा। संगत अब पियेंगे बोतल, क्योंकि गर्मी बहुत ज़्यादा लगी पड़ी है। इतनी भी नहीं है जितनी मैं बोल रहा हूँ, लेकिन बहरहाल कुछ ना कुछ गर्मी है। और ये मोबाइल हमने बनवा लिया है, ये अब चलेगा 2-4 महीने चल जाएगा पैनल। और ये निसार बोतल पिला रहा है माशाल्लाह, ये बहुत अच्छा बंदा है, ये जितनी तारीफ करो उतनी कम है।